नासिम पीपीजे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जो चमड़ाहे त पाकिस्तान गरीब मुल्क नाहे, मसलो इस्लामाबाद में वेठल माण्हुनि जी सोच आहे, उन्हनि जी सोच नथी जागे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में बेनज़ीर भुट्टो जी बरसीअ जे मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त असां 73 जे आइन खे बहाल कयो, पाकिस्तान खे अल्लाह पाक वॾनि वसीलनि सां नवाज़ियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। शहादत उनको नसीब होती है जिनने इंसान जात की खिदमत की होती है, और उसकी इंसान जात की खिदमत में अव्वल दर्जे पे भुट्टो साहब थे, फिर बीबी साहिबा थी, और फिर कई तारीख में हमारा भी नाम आएगा, मगर पहला तारीख में नाम भुट्टो साहब का और बीबी साहब का आएगा। पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान गरीब मुल्क न आहे पर इस्लामाबाद गरीब आहे। मसलो इस्लामाबाद में वेठल माण्हुनि जी सोच जो आहे त उन्हनि जी सोच नथी जागी। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे जलसे के खिताब कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त असां 1973 जे आइन खे बहाल कयो, पाकिस्तान खे अल्लाह पाक वॾनि वसीलनि सां नवाज़ियो आहे। हुन चयो त शहीद राणी जे मिशन मूजिब आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार पाकिस्तान बाख्तियार पार्लियामेंट ऐं आइन जी हुक्मरानी लाइ जदोजहद जारी रखंदासीं। पाकिस्तान गरीब मुल्क नहीं है, पाकिस्तान में सिर्फ इस्लामाबाद बहुत गरीब है। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जो मुल्क मां गुरबत, बेरोज़गारी ऐं मुआशी बदहाली जो ख़ात्मो मिशन हो। शहीद बेनज़ीर भुट्टो जो अणपूरो मिशन पूरो करण लाइ पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह आहे। मसला इस्लामाबाद में बैठे हुए लोगों की सोच से है, उनकी सोच नहीं जागती, उनकी सोच नहीं जागती, समझती नहीं है, सुनती नहीं है, आंखें देखती नहीं है, उनको नजर नहीं आता कि गरीब के साथ क्या हो रहा है। आसिफ अली ज़रदारी चयो त बेनज़ीर भुट्टो समूरी हयाती दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी खिलाफ़ जदोजहद कई। शहीद राणी कॾहिं बि आमरन, इंतहा पसंद ऐं दहशतगर्दनि खां न डिगी। हुन चयो त अवाम जा मसला रुगो सियासतदाननि खे नज़र ईंदा आहिनि। पीपी अवाम सां कयल हर वाइदो पूरो कयो आहे, अवाम जो हक़ संभालियो आहे ऐं अॻिते बि अवाम जो हक़ अदा कंदा रहंदासीं। हमें हमारे वर्कर जो हैं वो पकड़ते हैं और कहते हैं कि ये करो वो करो, और हमने उनसे कस्में खाई होती है, वायदे किए होते हैं, और आज तक दुनिया आपको ये नहीं कह सकती कि आपके लीडर आसिफ ज़रदारी ने किसी से ज़ुबान की और फिर वो फिर गया। हमने कभी ये धंधा नहीं किया। संदसि चवणो त बिलाल भुट्टो ज़रदारी जेकी वाइदा कया आहिनि उहे सभु पूरा कंदो, पंहिंजे कोल तां कॾहिं नाहे फिरियो। अवाम सब्र करे, लिहाज़ करे पाकिस्तान खे ठाहींदासीं। अॻूणे सदर वधीक चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रेफरेंस जी ॿुधणी शुरू थियण ते चई सघां थो त कर्ज़ लाहे छॾियो आहे। इंशाअल्लाह